मेहर मां बिलावल दुरियानी की रिपोर्ट मूजिब 2 हफ़्ता अॻु क़तल थियल अब्बास चांडियो जा कातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ हाफ़िज़ जावेद चांडियो, मोहम्मद नवाज़ चांडियो, अज़हर बेनज़ीर ऐं ॿियनि जी अॻवानी में कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाज कयो वियो। एहतिजाज कंदड़नि चयो त असांजो मेहर जे ए सेक्शन थाणे ते 6 ॼणनि मथां केस दाख़िल थियल आहे, पर मेहर पुलिस कंहिं बि जवाबदार खे गिरफ़्तार न पई करे। SHO नूर मुस्तफ़ा पठान कातिलनि खे गिरफ़्तार करण बदिरां कातिलनि जो तहफ़्फ़ुज़ पियो करे। उन मौके ते अब्बास जे फर्ज़ंद हाफ़िज़ जावेद चांडियो चयो त मूंखे कातिल केस तां हथ खणण लाइ मोतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। मूंखे या मुंहिंजे कंहिं बि अज़ीज़ खे को बि जानी या माली नुक़सान पहुतो त उन जा ज़िम्मेवार FIR में ॼाणायल जवाबदार हूंदा। हुननि IG सिंध DIG हैदराबाद SSP दादू खां मुतालबो कंदे घुर कई त नोटिस वठी कातिल गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे।